हिते ॿिए पासे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासीं। कढण भरिसां ॻोठ वाहिद नौतियार में बाहि लॻण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में शेख बिरादरी जा 3 घर सड़ी रख थी विया आहिनि। कढण मां ख़बर शामिल कयूं था। कढण भरिसां ॻोठ वाहिद नौतियार में बाहि लॻण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो नाज़िन, जंहिंजे नतीजे में शेख बिरादरी जा 3 घर सड़ी रख थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कढण भरिसां ॻोठ वाहिद नौतियार में बाहि लॻण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में शेख बिरादरी जा 3 घर सड़ी रख थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। कढण भरिसां ॻोठ वाहिद नौतियार में बाहि लॻण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में शेख बिरादरी जा 3 घर सड़ी रख थी विया आहिनि।